बिना वशफ़ी ज़ुनूबिना मौलाना व मौला सकलैन जद्दल हसन वल हुसैन अबिल क़ासिम मुहम्मद व अला अहल बैतिहि त्वय्यबीन अत्ताहिरीन अल मअसूमीन अल मज़लूमीन अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी महकमी किताबिल मजीद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्सा व तत्हिरकुम तत्हीरा। सलावत। सलावत पढ़ना अजीम इबादत है। बुलंद सलावत पढ़ो। नाराए तकबीर। खालिक अकबर जो नारो आ बैयत बुलंद करे। नाराए तकबीर, नाराए रिसालत। इन रसूल ते असां तव्हां गॾिजी कलमो पढ़ंदा आहियूं। रसूल जो नालो आ नाराए रिसालत, नाराए हैदरी, हैदरी, हुसैनियत, हुसैनियत, यजीदियत, यजीदियत, ख़ानदान ज़हरा ते बुलंद सलावत। सामईन इकरामी क़दरदान मुहिबान अहल बैत, आऊं तव्हां जो ॾिठल वाठल हिन ई बांदी शहर जो तव्हां जे पाड़े जो आहियां। को वॾो ख़तीब न आहियां, मौला जो नंढड़ो अज़ादार आहियां। ड्यूटी लगी आहे मौला जे तरफ़ां तव्हां खे 5 ॻाल्हियूं ॿुधाईंदुसि। अगर गौर आहे तो सलवात पढ़ो बुलंद। अज़ादारान आली मकाम आऊं अवां जे साम्हूं खुदा जे कलाम पाक जी सूरह अहज़ाब जी आयत नंबर 33 जी पढ़ण जो शरफ़ हासिल कयो आहे। खुदा ताला पंहिंजे लारैब किताब जे इन आयत में फरमाए रहियो आहे त ए रसूल, आऊं तुंहिंजे अहल बैत खे ईअं पाक रखियो आहे जीअं पाक रखण जो हक़ आहे। हे रसूल, आऊं तुंहिंजे अहल बैत खे ईअं पाक रखियो आहे जीअं पाक रखण जो हक़ आहे। हाणे हिते ॻाल्हियूं ॿ आहिनि, छो जो हिते सीगो इस्तेमालु थियो आहे त आऊं तुंहिंजे अहल बैत खे पाक रखियो आहे। हिकिड़ो हूंदो आहे रखां थो, हिकिड़ो हूंदो आहे रखंदुसि, हिकिड़ो हूंदो आहे रखियो आहे। हाणे ही त प्रोग्राम आहे, अधु यार चवंदा असां अॼु प्रोग्राम रखियो आहे। ठीकु आहे, मसलन हिन प्रोग्राम जी स्टार्टिंग अॼु खां थी आहे। हिकिड़ो अधु यार चवंदा हिन प्रोग्राम जो अॼु प्रोग्राम रखंदासीं, माना अञा स्टार्ट न आहे, हाणे प्रोग्राम रखंदा, हिकु नियत थी वियो आहे। लेकिन ख़ुदा ताला हिते चयो आहे त आऊं तुंहिंजे अहल बैत खे पाक रखियो आहे। हाणे हिन मां मुराद असां इहो सम्झंदासीं त ख़ुदा ताला इन लफ़्ज़ खे इस्तेमालु करे इहो साबित करे ॾेखारियो आहे त जॾहिं खां मां आहियां तॾहिं खां अहल बैत आहे। हैदरी, ख़ुदा ताला इहो साबित करे ॾेखारियो आहे त जॾहिं खां मां आहियां तॾहिं खां इन अहल बैत जो वजूद आहे। ज़ाहिरन सीको ई अहिड़ो इस्तेमालु कयईं त मां पाक रखियो आहे। हाणे असांखे ख़बर न आहे, वल्लाह अलम असांजे इल्म में ॻाल्हि न आहे त ख़ुदा कॾहिं खां आहे। ज़ाहिर आहे ही ज़मीन आसमान हिननि जी खिलकत आहे, उन्हनि खां पहिरियां ख़ुदा आहे। ईअं न साईं, चवंदा आहिनि अल्लाहु अकबर, ख़ुदा सभ खां वॾो आहे। ज़ाहिर आहे जॾहिं सभ खां वॾो आहे त ही ज़मीन आसमान सभु शइ खिलकत, समुंड दरिया सभु हुनजी खिलकत आहे। हुन साबित कयो आहे त जॾहिं खां मां आहियां तॾहिं खां मुंहिंजी अहल बैत आहे। हाणे अॼु जो मुल्लो चवंदो आहे त तव्हां अहल बैत जी विलादत बि मञायो था, तव्हां अहल बैत जी शहादत बि मनाओ था, त बाबा असां विलादत इन जे लाइ मञायूं था त हू ज़ाहिरी दुनिया में इन तारीख़नि ते आया आहिनि।
ख़ानदान ज़हरा ते सलावत। अच्छा, कुरान जी सूरह अहज़ाब जी 33 नंबर आयत में अल्लाह ताला छा फरमायो त आऊं तुंहिंजे अहल बैत खे पाक रखियो आहे। हाणे हिते सवाल उथंदो आहे, माण्हू असांखे चवंदा आहिनि त बाबा अहल बैत जीअं खोड़सार अहिड़ा आहिनि नबी खे पाण जहिड़ो सॼण वारा, उन्हनि खां सवाल आहे त बाबा तव्हां उन नबी खे पाण जहिड़ो सॼो था। हाणे अॼु हिते असां प्रोग्राम रखियो आहे न, ज़ाहिर ही रोड आहे, मरकज़ी रोड आहे साईं। हिन रोड तां हर तबके जो, हर फ़िरके जो, हर मज़हब जो माण्हू लंघे थो। ज़ाहिरन हिते ही स्पीकर लॻल आहिनि, आवाज़ वञी रहियो आहे, आउं पढ़ी रहियो आहियां, तव्हां ॿुधी रहिया आहियो। ही टेंट विछायल आहिनि, ज़ाहिर आहे हिते बल्ब लॻल आहिनि, ॿाहिरि गाॾियूं बीठल आहिनि, जेको लंघंदो सभु कोई चवंदो त मजलिस अज़ा आहे। ऐं मजलिस अज़ा कंहिंजी आहे? अहल बैत जी आहे। करण वारा केरु आहिनि? शियान हैदर करार आहिनि। हा साईं, करण वारा केरु आहिनि? शियान हैदर करार आहिनि। हाणे पाण हदीस किसा पढ़ंदा आहियूं, हदीस किसा में हाणे ख़बर पियो आहे त ही प्रोग्राम जेका बि अहल बैत सां मनसूब हुजे उन करण वारो शियो सॾियो वेंदो आहे। ठीकु आहे, जेका बि अहल बैत सां गॾु प्रोग्राम हुजे, अहल बैत सां मनसूब हुजे, चाहे जशन जो हुजे या शहादत जो हुजे या मजलिस अज़ा हुजे, अशरे जो हुजे, महरमुल हराम जो हुजे, लेकिन इन जो मनसूब छा ॾिनो वेंदो आहे त ही केरु करण वारा आहिनि? ही शिया आहिनि, मुहिबान अहल बैत आहिनि, ही शिया आहिनि, लिहाज़ा ही शिया आहिनि। हाणे अॼु आऊं तव्हांखे हिकु वॾे में वॾो शियो ॿुधायां त वॾे में वॾो शियो केरु आहे? तवजो आहे साईं? तव्हांखे ॿुधायां त वॾे में वॾो शियो केरु आहे। असां हदीस किसा पढ़ंदा आहियूं, उन में ख़ुदा ताला जॾहिं रसूल ख़ुदा चादर यमनी जे हेठां आहिनि, पंजतन पाक चादर यमनी जे हेठां आहिनि, त उन टाइम हज़रत जिब्राइल ख़ुदा ताला खां सवाल थो करे त या ख़ुदा इन चादर जे हेठां केरु आहिनि। हाणे सवाल करण वारो को आम माण्हू न आहे, सवाल करण वारो ख़ुदा जो फ़रिश्तो आहे, फ़रिश्तनि जो सरदार आहे। उहो फ़रिश्तो आहे जेको सुबुह शाम 24 घंटा अहल बैत जे दरवाज़े ते नौकिरी ॾींदड़ आहे। कॾहिं अहल बैत जे लाइ दर्ज़ी बणिजी ईंदो आहे, कॾहिं अहल बैत जे दर ते अची ॿुहारी ॾेई वेंदो आहे, कॾहिं अहल बैत जे दर ते अची चके पीसी वेंदो आहे। लेकिन हाणे उहो ई ख़ुदा खां सवाल थो करे त या ख़ुदा हिन चादर जे हेठां केरु आहिनि। हाणे हिन चादर जी अज़मत आहे, जॾहिं हिन चादर जे हेठां जिब्राइल नथो सुञाणे सघे केरु आहे, त अॼु जो मुल्लो कीअं थो चए मां अहल बैत खे सुञाणे सघियो आहे। हैदरी माशाल्लाह, पढ़ियल लिखियल दोस्त तशरीफ़ फरमाओ। हाणे हदीस किसा पढ़ंदा आहियूं, उनमें ख़ुदा ताला जॾहिं जिब्राइल खे ॿुधायो आहे त इहो केरु आहे। हाणे तारफ़ छा सां थियो आहे? उते हिकु मर्कज़ बणी आहे, उहा मर्कज़ केरु आहे? उहा बीबी फ़ातिमा ज़हरा आहे। छो जो ख़ुदा ताला ईअं उते जिब्राइल खे न चयो आहे त इहो केरु आहे, चादर जे हेठां केरु आहिनि, ईअं न चई त हिकु रसूल आहे, हिकु रसूल जो ॿ रसूल जा बचड़ा आहिनि, हिकु रसूल जी धीउ आहे, हिकु रसूल जो न्याणो आहे, ईअं बि कोन चई। न ईअं चई त हिकु अली आहे, हिकु अली जो सोहरो आहे, हिकु अली जी ज़ोजा आहे, ॿ अली जा बचड़ा आहिनि, ईअं बि कोन चई। न इमाम हसनैन करीमैन जे तरफ़ खां तारफ़ कराई। तारफ़ कंहिंखां कराई? व फ़ातिमतो व अबूहा व बअलुहा व बनूहा। हिकु फ़ातिमा आहे, ॿियो फ़ातिमा जो बाबो आहे, टियों फ़ातिमा जो शोहर आहे, ॿ फ़ातिमा जा बचड़ा आहिनि। हाणे इहा मर्कज़ केरु आहे? बीबी फ़ातिमा ज़हरा आहे। उन खां बाद में ख़ुदा ताला पंहिंजे जलाल में अची चए थो, इन्नी मां ख़लक़्तु समा मबनयतों वला अर्ज़म मदहियतों वला कमरम मुनीरों वला शम्सम मुज़ियों। ए जिब्राइल, अगरि मां इन्हनि खे ख़िलक़त न कयां हा, हीअ आसमान न बणायां हा, हीअ ज़मीन न बणायां हा, हीअ समुंड न बणायां हा, हीअ सबीलूं न बणायां हा। हाणे ख़बर पियो आहे त इहा शइ मनसूब आहे अहल बैत सां। हाणे असांजे अहल बैत सां मनसूब कयूं था त सॼो वेंदो आहे त भाउ शियनि जो प्रोग्राम आहे। हाणे ख़ुदा ताला इहा शइ मनसूब करे ॿुधायो आहे त मां टेंट आसमान जो लॻायो आहे, फ़र्श ज़मीन जी विछाई आहे, सबीलूं समुंड जूं हयूं आहिनि, उन्हनि में कश्तियूं ॾिना आहिनि, पंहिंजे अहल बैत जे मुहिबान खे सवार कयो आहे। हाणे अॼु जे मुल्ले खे ॾेखारियूं था त सभ खां वधीक शियो असांजो रब्बे करीम आहे, अली मौला। अच्छा, तव्हां खां हिकु सवाल कयां, तवजो आहे साईं? तव्हां खां हिकु सवाल कयां त वज़ीर वॾो हूंदो आहे या वज़ीर आज़म? लिहाज़ा वज़ीर आज़म वॾो हूंदो आहे, छो जो हुन सां गॾु आज़म जो लफ़्ज़ आहे त वज़ीर खां वज़ीर आज़म वधीक आहे। हाणे ख़ुदा ताला क़ुरान में फरमाए थो, वज़कुरु इब्राहीम वज़कुरुल किताब इब्राहीम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या। बेशक असां इब्राहिम जो ज़िक्र कयोसीं, इब्राहिम हिकु सचो नबी आहे। अच्छा, हिते छा चई? सिर्फ़ु सचो नबी आहे।
हाणे इन जे मुतबादिल में सिद्दीक वधीक आहे या सिद्दीक अकबर? वॾो केरु आहे? सिद्दीक वॾो आहे या सिद्दीक अकबर वॾो आहे? हाणे ख़ुदा ताला क़ुरान में साबित करे ॾेखारियो आहे त इब्राहिम सिद्दीक आहे, न कि सिद्दीक अकबर आहे। इब्राहिम सिद्दीक आहे। अच्छा, इब्राहिम नबी भी आहे, इब्राहिम मासूम भी आहे। इब्राहिम नबी भी आहे, इब्राहिम मासूम भी आहे, इब्राहिम उलुल अज़म पैगंबर भी आहे, उन 313 मां आहे, ऐं इब्राहिम इन 5 वॾनि नबियुनि मां भी आहे। हाणे ख़ुदा ताला हिते ॾेखारियो आहे त वॾनि नबियुनि मां भले आहे, ज़रूरी न आहे त जेको पहिरियों नंबर ते हुजे उहो ई सचो हुजे। इब्राहिम ख़ुदा जो नबी भी आहे, असां क़ुरान में हुनजो ज़िक्र भी कयोसीं, लेकिन हू सचो नबी आहे। ठीकु आहे, सिद्दीक अकबर न आहे, सिद्दीक आहे। हाणे इब्राहिम मासूम भी आहे, नबी भी आहे, ख़ुदा जो वॾो नबी भी आहे, उलुल अज़म पैगंबर भी आहे, लेकिन पोइ बि सिद्दीक आहे। हाणे मासूम सिद्दीक अकबर नथो थी सघे, ख़ाली सिद्दीक आहे, त ग़ैर मासूम सिद्दीक खां मथे सिद्दीक अकबर कीअं थी? हा साईं, लिहाज़ा हर शइ जो पंहिंजो मक़ाम आहे। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम उनजो पंहिंजो मक़ाम आहे, रसूल करीम पंहिंजो मक़ाम आहे, बीबी फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जो पंहिंजो मक़ाम आहे। रसूल ख़ुदा मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम के फरमाइनि था, या अली अगर खुदा तोखे ख़ल्क़ न करे हा त मूंखे बि ख़ल्क़ न करे हा। या अली अगर खुदा तोखे ख़ल्क़ न करे हा त मूंखे बि ख़ल्क़ न करे हा। वरी मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम के फरमाइनि था, या अली अगर तोखे ख़ल्क़ न करे हा त बीबी फातिमा ज़हरा के भी ख़ल्क़ न करे। अच्छा, बाद में बीबी जो मक़ाम ॿुधाई, फरमाई या अली अगर फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे वजूद के ख़ल्क़त न करे हा त तोखे मूंखे भी ख़ल्क़ न करे। हाणे इन खां पहिरियां अॻु में ॿुधाए चुको आहे त इन्नी मां ख़लक़ तो समा मबनयतों वला अर्ज़म मदहिया वला कमरम मुनीरों, मां ही जिका भी शइ ख़िल्क़ कई आहे इन्हनि जे सदके में। अगर रसूल पाक के ख़िल्क़ न कया हा त ही ज़मीनूं आसमान दरिया समुंड किनारा ये का शइ ख़ल्क़ न कया हा। हाणे रसूल ख़ुदा हिते पैमानो ॿुधाए रहियो आहे, पंहिंजे अहल बैत जो तारुफ़ पंहिंजे ज़ुबानी कराए रहियो आहे त असां अहल बैत केतिरा अज़ीम आहियूं। या अली अगर मां ख़ल्क़ न हुजां हा त ही का शइ ख़ल्क़ न हुजे हा, अगर तूं ख़ल्क़ न हुजी हा त मां भी न हुजां हा, अगर बीबी फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी ख़िल्क़त न हुजे हा त असां भी ख़ल्क़ न हुजूं हा। आज सब जो पंहिंजो मक़ाम आहे, रसूल पाक जी अज़मत आहे, मक़ाम आहे, मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी अज़मत आहे, मक़ाम आहे। सो मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम रसूल ख़ुदा फरमाइनि था, कुर्रत ऐनी फी सलात। असां मोमिन माशाअल्लाह आज़ादारी जे लाइ भी आहियूं, नियाज़ नंगर जे लाइ भी आहियूं, लेकिन मिर्ज़ा गालिब जो शेर आहे त जब निकला था दूसरों में ऐब ढूंढने, निकला था दूसरों में ऐब ढूंढने, जब नज़र गिरेबां पर पड़ी तो सारे बेऐब निकले। इन जे लाइ ॿ ॻाल्हियूं तव्हांखे दीन इस्लाम जो भी रसूल ख़ुदा जो फरमान आहे, कुर्रत ऐनी फी सलात, नमाज मुंहिंजे अखियुनि जी ठंडक आहे, नमाज मुंहिंजे अखियुनि जी ठंडक आहे। उनखां बाद रसूल ख़ुदा फरमाइनि था, अगर कंहिंजो नमाज क़बूल आहे उनजा सभु अमाल क़बूल आहिनि। ॾिसो अज़ादारो, असां ही प्रोग्राम कयूं था, असां रातनि जूं रातूं जाॻियूं था, इबादत इलाही भी आहे, बिल्कुलु अहल बैत जी ज़िक्र इबादत इलाही सां मनसूब आहे। अहल बैत जो ज़िक्र कयूं था, इन सां ख़ुदा ताला जो ज़िक्र आहे, छो जो ख़ुदा ताला जॾहिं पाण ई फरमाए रहियो आहे इन्हनि खे ख़ल्क़ न कया हा त का शइ न बनाया हा, त हिननि जो ज़िक्र ख़ुदा ताला सां मनसूब आहे। लेकिन असां में इहे ख़ामियूं न हुजणु खपनि, मजलिस अज़ा ॿुधूं था उन खां कुझु हासिलु करे वञूं। तवजो आहे साईं? तव्हांजो ॾोह न आहे, जिथे निमाज़ जी ॻाल्हि ईंदी आहे त थोरी ख़ामोशी थी वेंदी आहे। ख़ानदान ज़हरा ते बुलंद सलावत। बस अज़ीज़ो, थोरो दिलि में ॾुख थींदो आहे, छो जो मां हींअर जीअं आयुसि त मां हिते ॾिठो आहे माशाअल्लाह गंज अज़ादार वेठा हो, लेकिन हिते नमाज़ क़ाइमु हुई। जॾहिं मां आयुसि माशाअल्लाह गंज अज़ादार वेठा हो, लेकिन नमाज़ क़ाइमु हुई, त मूंखे नमाज़ में चंद मोमिन नज़र आया, लेकिन मां चवंदुसि त बहितर इहा आहे त सभु नमाज़ हुजूं, छो जो असांजा इमाम नमाज़ी, असांजो रसूल नमाज़ी, जिन ते कलमो पढ़ंदा आहियूं उहो नमाज़ी, जिन ते कलमो पढ़ंदा आहियूं उहो नमाज़ी। रसूल ख़ुदा फरमाइनि था, अगर तव्हांजी नमाज़ क़बूल आहे तव्हांजो सभु इबादतूं क़बूल आहिनि।
माना रसूल ख़ुदा एक मरकज़ बनायो है नमाज के। जी हदीस किसा में अहल बैत जो तारुफ़ आसमानन ते थियो आहे, मरकज़ के रोई बीवी फ़ातिमतु ज़हरा। हिते रसूल ख़ुदा मरकज़ बनायो है नमाज के। अगर तव्हांजी नमाज क़बूल आहे तो तव्हांजूं सभु इबादतूं क़बूल आहिनि। ॾिसो रोज़ आशूर जो ॾिहाड़ो आहे। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जो हिकु सहाबी आहे अबू समामा साइदी। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी आहे। नमाज असर जो टाइम थिए थो तो हू मौला के चवनि था मौला नमाज जो टाइम थी वियो आहे ऐं असां चाहियूं था त पंहिंजी आख़िरी नमाज तव्हां सां गॾु पढ़ूं। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम हुनखे हिकु शान ॾेई था छॾनि। ज़ाहिरा जेका जुमिलो इमाम जे ज़बान तां निकितल आहे, छो जो रसूल ख़ुदा क़ुरान में आयत आहे त रसूल ख़ुदा मुंहिंजे वही खां सिवा ॻाल्हाईंदो न आहे। हिन मासूमनि जी ज़बान जेका आहे उहा रसूल ख़ुदा जी ज़बान आहे। हिननि जो इल्मु रसूल ख़ुदा जो इल्मु आहे। हीअ जेको ज़बान तां ॻाल्हाईंदा आहिनि उहो रसूल ख़ुदा साॻी हुकुम आहे। जीअं ईअं ई सम्झो वही नाज़ुल थींदो आहे, छो जो वही खां बग़ैर ही ॻाल्हाईंदा न आहिनि, वही खां बग़ैर ही ॻाल्हाईंदा न आहिनि। हाणे इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम अबू समामा साइदी खे चवनि था, ए अबू समामा साइदी तूं नमाज जो टाइम ते इहा यादगिरी रखी आहे, ख़ुदा करे तूं क़यामत वारे नमाज़नि मां शुमार थी। इहो अज़ीम लक़ब आहे, क़यामत वारे ॾींहुं तूं नमाज़नि मां शुमार थी। छो जो जितो उते रसूल ख़ुदा फ़रमाए था अचनि त जंहिंजी नमाज़ क़बूल आहिनि जूं सभु इबादतूं क़बूल आहिनि। ऐं अज़ीम को इबादत जे लाइ उते करबला में मौजूदु आहे क़ुर्बानी ॾियण जे लाइ। करबला में मौजूदु आहे क़ुर्बानी ॾियण जे लाइ। छा इहा इबादत घटि कान्हे? इहा बि हिकु अज़ीम इबादत आहे। ईअं सम्झो आसमान ते तारा आहिनि, लेकिन तारा चई मां हुननि जी अज़मत घटाए छॾियो, मूंखे माफ़ु कनि। ईअं सम्झो आसमान ते चंड आहिनि, हिननि जी अज़मत ईअं आहे। बस अज़ीज़ो, जो फातिमा से रखे मवद्दत उसे न दोज़ख जला सकेगा। जो फातिमा से रखे मवद्दत उसे न दोज़ख जला सकेगा। जो इसके घर को जलाने आया वो कैसे दोज़ख में जा सकेगा। जो इसके घर को जलाने आया वो कैसे जन्नत में जा सकेगा। बस अज़ीज़ो, अज़मत जो बड़ी थी तो मुसीबत भी बड़ी थी। चंद घड़ियों तव्हांजी ज़हमत तमामु कया मसाइब जा। अॼु 8 जी रात है ना, बिल्कुल आयमा मासूमीन जो पानी बंद है। करबला जी सख्त ज़मीन आ, गरम रेता, लेकिन आयमा मासूमीन अलैहिस्सलातु वस्सलाम असां ऐं तव्हांजे दीन इस्लाम जे लाइ क़ुर्बानी ॾियण जे लाइ हाज़िर आहिनि। बस अज़ीज़ो, हिकु बीबी आहे जंहिंखे बाबा खां बाद जेके मसाइब आया न, बीबी जो वहण आहे बाबा तोखां बाद जेके मसाइब मूंखे मिलिया न, जेके मुसीबतूं मूं ते आयूं, अगर कारन रातन ते अचन हा तो चिटन ॾींहनि में तब्दील थी वञनि हा। अगर चिटन ॾींहनि ते अचन हा तो कारन रातन में तब्दील थी वञनि हा। अगर इहे मुसीबतूं जबलन ते अचन हा न, रेज़ा रेज़ा थी वञनि हा। बस अज़ीज़ो, मलिकत अल अरब जी धी आ, ज़रूरत फिदक जी कान है। बस ॾेखारणो हो त अली वलीउल्लाह वारा केर आहिनि, हक़ ते केर आहिनि, बातिल ते केर आहिनि। छो जो रसूल ख़ुदा इन्ना अरसलना का रहमत लिल आलमीन, हू या पूरे आलमीन जे लाइ रहमत। लेकिन हिते बीवी फातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा ॾेखारण पई चाहे त जेके मुंहिंजे बाबा सां गॾु हुया ज़रूरी न आहे त सभु सचा हुजनि। लेकिन अॼु ख़बर पई त दीन इस्लाम ते आहिनि केरु। बीवी फातिमतु ज़हरा अज़ीज़ो सॼी रात रोईंदी रही। अज़ादारो, बीवी फातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा सॼी रात रोंदी रही। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछनि था, या अली सवाल कीअं कबी आ, या अली हक़ कीअं घुरबो आ, या अली मां कॾहिं दरबार वई न आहियां।
या अली मां कॾहिं दरबार वई न आहियां। वरी इमाम हसन अलैहिस्सलाम खे चवनि था बचड़ा हसन ऐं हुसैन तव्हां पंहिंजे नाना जा लाडला हुयो। दरबार में नाना जे मिंबर ते वेहंदा हुयो। तव्हांखे त ख़बर हूंदो मुसलमाननि जो रवैयो छा आहे। बस अज़ादारो उहा बीबी वई दरबार में। अज़ादारो रोअण जो मक़ाम आहे, हक़ जो फ़िक्र कोन्हे असांखे न मिली। लेकिन रोअण वारी ॻाल्हि इहा आहे 3 कलाक बीबी बीठी रही आहे, कंहिं वेहण जो न चए। 3 कलाक बीबी बीठी रही आहे, कंहिं वेहण जो न चए। मिंबर मुस्तफ़ा आहे, मिंबर मुस्तफ़ा है बिनते मुस्तफ़ा है। जेके वेठा हुया से नौकर हुया मुस्तफ़ा जा। बस अज़ीज़ो बीबी खे चइनि गवाह ॾे। अज़ीज़ो फ़िक्र कोन्हे असांखे हक़ जो, छो जो ज़रूरत कान हुई फिदक जी, मां अर्ज़ु करे चुको आहियां। बीबी सिर्फ़ वई अलीउन वलीउल्लाह ॾेखारण त अली वली वारा केरु आहिनि। उते बीबी हिकु सनद पेश कई आहे। अज़ीज़ो रोअण जी ॻाल्हि आहे, उन सनद जा टुकड़ा थिया ऐं बीबी खे चइनि तूं सिद्दीक़ आहीं, जंहिंजी सिद्दीक़ हुजण जी गवाही क़ुरान ॾिनो आहे। सवेरे अर्ज़ु कयमि सूरह अहज़ाब में ख़ुदा ताला फरमायो आहे अहल बैत पाक आहिनि। जॾहिं अहल बैत पाक आहिनि तॾहिं उन्हनि जे वेझे निजस आहे ई कान। हिननि चयो बीबी खे त तूं कूड़ी आहीं। माफ़ कजो जुमिलो थोरो ॾुखियो हो, को सैयद आहे त माफ़ करे उन्हनि जे ॾाॾीअ जो मसाइब आहे। अज़ीज़ो हक़ हक़ आहे, लुकाए पढ़णु मुंहिंजी आदत न आहे। को सैयद हुजे त मूंखे माफ़ करे। अज़ादारो रोअण जो मक़ाम हक़ कान मिली। बीबी वापसी घर जे तरफ़ आई आहे। 18 सालनि जे उमिरि में ज़ईफ़ थी वई आहे। मथे जा वार बीबी जा सफ़ेद थी विया। बीबी ज़ैनब आलिया ॾिसी चई सैण केरु आहीं। अज़ीज़ो ज़ाहिर आहे मौला काइनात अली अलैहिस्सलाम जी धीउ आहे, सुञाती छो न हूंदई। लेकिन दुनिया वारनि खे ॾेखारियईं, दुनिया वारनि खे एॾी मसाइब में ॿुधायईं त मां माउ खे मोकिलियमि कीअं, वापसी कीअं आई आहे। अज़ीज़ो सवाल थी बीबी खां। इमाम हसनैन करीमैन पुछनि था मां हक़ मिलियई। बीबी फरमाए थी न बचड़ा हक़ कान मिली आहे। अज़ीज़ो बीबी ज़ैनब आलिया अॻिते वधनि था। बीबी सलामुल्लाह अलैहा बीबी ज़ैनब आलिया के चए थी धीअ तूं सवाल न कजां। धी मां दरबार विस, मुंहिंजे मथे ते चादर हुई। धीअ मां दरबार विस, मुफ़ासिलो घटि हुयो। धीअ मां दरबार विस, मिंबर नाना रसूल जो आहे। धीअ मां दरबार विस, हक़ घुरण विस, लेकिन मूं ते ज़ुल्म न थी। अज़ीज़ो बीबी धीअ मां दरबार विस। अॻियां जेके वेठल हुया उहे सहाबी रसूल अल्लाह हुया। धीअ तूं सवाल न कर, तुंहिंजो फ़ासिलो घणो हूंदो। मथे ते चादर न हूंदई, हथ पसे गर्दन हूंदई। इहो 11 मुहर्रम जो तारीख़ हूंदई। भाउ खे करबला में छॾे वेंदे। अर्ज़ु कयां इस्लाम दे ॾूं दरबारां विच ते 2 बीबियां खड़ियां रहियां।
हिक धीवी नबी दी ते दूजी धीवी अली दी हन ॾूहे मावा धियो ते हिक टे घंटे ते दूजी कई घंटे हाँ निर्वार जो ॾेंदियां रहियां हाँ विच कबर दे वेले हन ॾूहे ज़ख्मी विच कबर दे रोंदियां गईयां अल्लाह लानतुल्लाहि अलल कौमिल काज़िबीन सय्यअलमुल लज़ीना अनक़लबू यनक़लिबून बारलाह तो के वास्तो आले मोहम्मद जी इज़्ज़त अज़मत जो हिन नंगा न्याज़ जो सवाब हिन तॾे जो सवाब आइमा मासूमीन अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़िक्र जो सवाब असांजे मरहुमीन जा कबीरा सगीरा गुनाह माफ़ फरमा बारलाह तो के वास्तो आ बीमार करबला जो जेके बीमारनि खे शिफ़ाए कामिला ऐं आजिला अता फरमा बारलाह तो के वास्तो आ आले मोहम्मद जी इज़्ज़त अज़मत जो बीबी रुबाब जी ख़ाली झोली जो वास्तो थी जेके बे औलादनि तन के नेक साले औलाद अता फरमा बारलाह तो के वास्तो आले मोहम्मद जी इज़्ज़त अज़मत जो जेके मोमिनीन अज़ादार परेशान हाल हैं जिन परेशानियों दूर फरमा बारलाह तो के वास्तो आले मोहम्मद जी इज़्ज़त अज़मत जेके मकरूज़ हैं तन जा कर्ज़ ग़ैब माता फरमा बारलाह तो के वास्तो आले मोहम्मद जी इज़्ज़त अज़मत जेके सफ़र में आहिनि तन जो सफ़र बेख़तर फरमा बारलाह तो के वास्तो आले मोहम्मद जी इज़्ज़त अज़मत जो असांजी पहिरीं ऐं आख़िरी दुआ असांजे ॿारहें आका जी ज़हूर में तअजील फरमा असांखे पंहिंजे आका जे आवाननि अंसारनि पेरोकारनि शीयनि सचनि सिपाहियुनि में शुमार फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका समीउन अलीम बिहक़्क़ि ज़हरा व अबीहा व बअलिहा व बनीहा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद व अज्जिल फ़रज मात